जल्दी सुबुह मां ईंदा आहिनि। टीचर न आहिनि, हिकिड़ो उस्ताद 3 क्लासनि 6 7 8 हिकिड़ो उस्ताद पुॼी कोन सघे, इन करे वज़ीर तइलीम ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त असांखे उस्ताद ॾिना वञनि ऐं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल सुधारियो वञे। असां इहे एप्लीकेशन्स DC DO साहब TO तालका एजुकेशन ऑफिसर खे बि असां दरख़्वास्त ॾिनूं, मगर हिते को बि ॿुधण वारो न आहे। बेवस्ती ऐं अकेलो ई स्कूल खे हलाए रहिया आहियां जिते हींअर बि 100 खां वधीक अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मला सिराज साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। गारो गवर्नमेंट मिडिल स्कूल गारो में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि जो एहतजाज करे चयो त असां रोज़ानो स्कूल अचूं था पर हिते पढ़ाइण लाइ उस्ताद मौजूदु न आहे, जंहिं सबबु असांजी तालीम तबाह थी रही आहे। सिर्फ़ु हिकु उस्ताद आहे, उहो असांखे कीअं पढ़ाईंदो? हिननि वधीक ॿुधायो त वेझड़ाई में ॿियो को बि मिडिल स्कूल न आहे। गुज़िरियल 1 साल खां फ़क़ति हिकु टीचर पढ़ाए रहियो आहे। स्कूल ते मुक़रर उस्ताद अली असगर वाडेलो ॻाल्हाईंदे चयो त आउं PT टीचर आहियां, मूंखे ॿिए स्कूल तां शिफ्ट करे हिते रखियो वियो आहे। हिते को बि टीचिंग ऐं नॉन टीचिंग अमलो न आहे। उन बाबति असां बाला ऑफिसरनि खे काफ़ी मरतबा चयो आहे पर अमल नथो थिए। हिन ॿुधायो त काफ़ी शागिर्द हाणे स्कूल अचण बि छॾे ॾिनो आहे। हीउ स्कूल बंदि थियण सां सॼे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थींदो। शेरिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाई स्कूल ॻारो पहिरियां खां ई दॿे जी शिफ्ट करे 450 शागिर्दनि खे जहालत जे दॿजण में उछलियो वियो आहे, पर मिडिल स्कूल बि बंदि कराइण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। हिननि शहर में क़ाइमु गवर्नमेंट डिग्री कॉलेज पिणु हाई स्कूल न हुअण करे पंहिंजी अहमियत विञाए रहियो आहे। गवर्नमेंट इदारा बि बेध्यानी सबबु तबाही किनारे पहुची रहिया आहिनि। हितां जे शहरनि तौरु शागिर्दनि एहतजाज कंदे वज़ीर तालीम सिंध सेक्रेटरी तालीम समेत तालीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मिडिल स्कूल गारो में टीचिंग अमलो मुक़रर करे मासूम शागिर्दनि जी तालीम खे तबाह थियण खां बचायो वञे। रिपोर्टर खलीफ़ो कादिर ओस्मान, साहिल न्यूज़ नेटवर्क गारो।